बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। सकर IBA टेस्टिंग सर्विसेज सैम्पल टेस्ट पेपर for screening test of BPS-05 to BPS-15 100 questions in 3 portions. Second part 1 English 40 question, part 2 mathematics 20 question, part 3 general knowledge जंहिंमें 40 questions आहिनि। वधीक न के वज़ाहत सां सम्झण जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजी फैमिली फ्रेंड्स में शेयर कयो।